सखर पुलिस शहीद जॉन मोहम्मद बहरडा मुख्य कातिल गिरफ्तार करने में अञा ताईं नाकाम रही। इन सिलसिले में 60 ॾींहनि बे सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां सदर इमदाद बोलदार की अगवानी में सखर प्रेस क्लब आडो सखर के शहीद साफ़ी जॉन मोहम्मद बहरडे असल कातिलन की गिरफ्तारी लाइ एहतजाजी बुख हड़ताल वारो एहतजाज जारी रखंदे सहाफ़िन कातिलन की गिरफ्तारी लाइ सख्त नारेबाज़ी कई। इन मौके ते सखर प्रेस क्लब के नायब सदर लाला शहबाज पठान, जनरल सेक्रेटरी शहजाद ताबानी, सैयद अहकर शाह रिजवी, सलीम सैतो, जलालुद्दीन भयो, मोहम्मद अनस घांगरो, उमर सुमरो, मोहम्मद रिजवान सिद्दीकी, नईम गोरी, यार मोहम्मद सुमरो, अब्दुल गफूर शेख, बाबर खोकर, मुश्ताक मंगरियो, फरीद सुमरो, शौकत राही, कश्मीर महर, असलम दायो ऐं ॿियनि शिरकत कई। अॻवाणनि चयो त कातिल गिरफ्तार न करणु अफ़सोस जो मक़ाम आहे त सिंध हुकूमत जे तरफ़ां ख़ातिरनि बावजूद कातिलनि खे सखर पुलिस गिरफ्तार करण सां लवाए रही आहे, जंहिं ते निगरान वज़ीर आला, सूबाई वज़ीर ऐं IG सिंध ख़ामोश आहिनि। एहतजाज उन वक़्त ताईं जारी रहंदो जेसीं ताईं असल कातिल कानून जे कटहरे में नथा आंदा वञनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।